खबर का आगाह ॾींदा हलूं त दोदापुर में कहरे तकरार तां ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे, जंहिं नतीजे में हिकु ॼणो मारिजी वियो आहे। दोदापुर बस स्टॉप वटि पुराणे कहरे तकरार तां मंदराणी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो। झेड़े दौरान फायरिंग जे नतीजे में कुर्बान अली मंदराणी मारिजी वियो आहे, जंहिंजो लाश अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। नाज़रीन, खे अपडेट कंदा हलूं पिया त दोदापुर में कहरे तकरार तां ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे, जंहिं नतीजे में हिकु ॼणो मारिजी वियो आहे। दोदापुर बस स्टॉप वटि पुराणे कहरे तकरार तां मंदराणी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो। झेड़े दौरान फायरिंग जे नतीजे में कुर्बान अली मंदराणी मारिजी वियो आहे, जंहिंजो लाश अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। नाज़रीन, खे अपडेट कंदा हलूं पिया त दोदापुर बस स्टॉप वटि पुराणी कहरे तकरार तां मंदराणी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे। दोदापुर में कहरे तकरार तां ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे, जंहिं नतीजे में हिकु ॼणो मारिजी वियो आहे। झेड़े दौरान फायरिंग जे नतीजे में कुर्बान अली मंदराणी मारिजी वियो आहे, जंहिंजो लाश अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। नाज़रीन, खे अहम ख़बर खां आगाह ॾींदा हलूं पिया। ॿुधाईंदा हलूं त दोदापुर में कहरे तकरार तां ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे। झेड़े जे नतीजे में हिकु ॼणो मारिजी वियो आहे। दोदापुर बस स्टॉप वटि पुराणे कहरे तकरार तां मंदराणी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो। झेड़े दौरान फायरिंग कई वई ऐं फायरिंग जे नतीजे में कुर्बान अली मंदराणी मारिजी वियो आहे, जंहिंजो लाश अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। नाज़रीन, खे अपडेट कंदा हलूं त दोदापुर में कहरे तकरार तां ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे। झेड़े जे नतीजे में हिकु ॼणो मारिजी वियो आहे। दोदापुर बस स्टॉप वटि पुराणे कहरे तकरार तां मंदराणी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो। झेड़े दौरान फायरिंग जे नतीजे में कुर्बान अली मंदराणी मारिजी वियो आहे, जंहिंजो लाश अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। नाज़रीन, खे ॿुधाईंदा हलूं पिया दोदापुर बस स्टॉप वटि पुराणे कहरे तकरार तां मंदराणी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो आहे। झेड़े दौरान फायरिंग जे नतीजे में कुर्बान अली मंदराणी मारिजी वियो आहे, जंहिंजो लाश अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। दोदापुर में कहरे तकरार तां ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे, जंहिं नतीजे में हिकु ॼणो मारिजी वियो आहे। खे आगाह ॾींदा हलूं पिया। दोदापुर में कहरे तकरार तां ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे, जंहिं नतीजे में हिकु ॼणो मारिजी वियो आहे। दोदापुर बस स्टॉप वटि पुराणे कहरे तकरार तां मंदराणी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे। झेड़े दौरान फायरिंग जे नतीजे में कुर्बान अली मंदराणी मारिजी वियो आहे। नाज़रीन, वधीक तफ़सील लाइ असां राब्तो कयो आहे दोदापुर में CTV न्यूज़ जे रिपोर्टर हनीफ़ मंदराणी सां। जी हनीफ़, अपडेट कजो, इन झेड़े बाबति छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, ॿुधाए वञा त दोदापुर में बस स्टैंड में हथियार बंदनि फायरिंग करे नौजवान कुर्बान मुंदराणी के क़त्ल करण खां पोइ फरार थी विया आहिनि। उन हवाले सां ॿुधाए वञा त कुर्बान मुंदराणी ॻोठ दिदार मुंदराणी जो रहवासी आहे, जेको पुराणो कहरा तकरार मुंदराणी बिरादरी ॿिनि धुरियुनि में पुराणे तकरार सां वाक़ियो पेश आयो आहे, जंहिंजे नतीजे में हथियार बंदनि मोटरसाइकिल सवार हथियार बंदनि फायरिंग करे कुर्बान मुंदराणी खां क़त्ल करण खां पोइ फरार थी विया आहिनि। इतला मिलण ते दोदापुर पुलिस बर वक़्तु पहुची लाश हिन महिल पंहिंजे तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ तालका अस्पताल गिरीशेरे मुंतकिल कयो, जितां ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि वारे खे वेंदो। हिन महिल ख़ौफ़ वारी वारी सूरत हाल आहे। नौजवान जे क़त्ल खां पोइ ॿिनी धुरियुनि में छिछाड़ जारी आहे। जी ठीकु आहे हनीफ़, वरी महिरबानी नवारे सां अपडेट करण जे लाइ।